नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। हिन वक़्तु असीं तव्हांखे बदीन खां ख़बर ॾींदा हलूं त पोलियो जे आलमी ॾींहं जे मौक़े ते DC ऑफिस खां DC चौक ताईं पोलियो बाबति जागृता रैली कढी वई, जंहिंखे DC चौक ते ख़िताब कंदे ADC 1 सैयद गुलाम मेहदी शाह चयो है त पोलियो ऐं मुदे जे बुखार बाबति यूनियन काउंसिल शहरनि ऐं ॻोठनि में सेमिनार ज़रिए माण्हुनि में मुदे जे बुखार जा टुका ऐं पोलियो खां बचा जा फुड़ा पियारण जी आगाही ॾियण जी ज़रूरत है। हिन चयो त मीडिया ऐं सोशल सोसाइटी गॾिजी पंहिंजो किरदारु अदा कनि ऐं माण्हुनि खे ॼाण ॾियनि त जीअं हू पंहिंजे मासूम ॿारनि खे ख़तरनाक बीमारी खां बचाए सघनि। हिन चयो त 4 खां 8 नवंबर ताईं पोलियो जी मुहिम जो आगाज़ थी रहियो आहे। 11 खां 23 नवंबर ताईं 9 खां 15 सालनि जे ॿारनि खे मुदे जो बुखार जा टुका हया वेंदा। हिन मौक़े ते MPA बदीन ताज मोहम्मद मल्ला, डॉक्टर कौसर मुदर, असदुल्ला खोसो, डॉक्टर लियाकत कंबरानी, इम्तियाज़ कलोड़ो ऐं ॿियनि बि ख़िताब कयो। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।